साईं फरमायो मक्के वारा मुझी गाल न था बुधन गरीब मुझी गाल न था बुधन मात वाज कयो मान अल्लाह जो हुक्म सा अल्लाह फरमायो आंसुर अशीरत कल अक़रबीन ओ सोना पांजन के ढजार कबीले वारन के ढजार कौम वारन के ढजार साईं ताइफ जे उन नंढे इलाके में आया जाते टे वडा सरदार रहंदा हा बहुता रहंदा हा वडेरा रहंदा हा साईं फरमायो वडेरा सुधरी विया सरदार सुधरी विया तो नंढा भी सुधरी वेंदा कौम वारा भी सुधरी वेंदा ओ गरीब भी सुधरी वेंदो साईं रहमत बनजी करे मेहरबान बनजी करे उनके वाज करण वया साईं उनके वाज करण वया साईं फरमायो ये सुधरी विया तो सारी कौम खुद ब खुद अची वेंदी अब ये है ना जेके जागो था चो सुभान अल्लाह जेके जेके चुस्ती सा बैठा हो चो सुभान अल्लाह मार्ज पे करो साईं उनके वाज कयो उनके चयो क़ुलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहून कलमो पढ़ो कामयाब थी वेंदो मां तवाने अल्लाह जो नबी बनजी आयो आ मेहरबान बनजी आयो आ कायनात जो नबी बनजी आयो आ कलमो पढ़ो उन न मनियो बारन के चयो तो हे नबी हितो इए न वने उन भुतारन के इया गाल न वणी छो तो हक जी गाल न वणदी आ अब हे तबलीग जमात जा साथी बिस्तरा खणी हंद खणी पांजो खादो पांजी मानी पांजो खर्चो पर उन विचारन जी गाल बुधण जे लाए असा तैयार ना हो ए तबलीग जमात जा साथी दर दर घर घर होको दंधा दीन जो तौहीद जो पैगाम कलमा पढ़ो नमाज पढ़ो भाई मस्जिद में आओ हम आपकी मस्जिद में आए हैं हमारा बयान सुनो लेकिन तबलीगारन के दिसी हमरा ही था भजन आप इस मस्जिद में आयो ना बस आप चले हम आ रहे हैं आए ना ये तहां पुजो असा अचो था तबलीगारा आया मस्जिद में दर दे तके तके थकी पिया हमरा न मोटिया वरी सुबह जो तबलीगारा गश्त में हमरा अगो तबलीग आया पोयो वठ वठा ओ अगो हन भज बजा तबलीगारा न भज हे भी इजराइल जा भाइरन इजराइल छडे तबलीगारो न छडे ॾाढा चो सुभान अल्लाह अब इया है ना छो ते दीन जी दावत रंधा ए ताजी कड्डा है ना पांजे फायदे जे लाए ना पर हे दीन जो पैगाम साईं भी ताइफ वारन के वाज कयो अल्लाह अकबर साईं उनके वाज कयो पर यार उन्हनि बहुतारन के वडेरन के गाल न वणी नन बारन के चयो ओ हे नबी तो ये न वने ए असा के समझण आयो आ ए कल जो नौजवान असा के अपे डारे वारे दीन का झलण आयो आ ओ असा के पांजे मजहब को झलण आयो आ अल्लाह अकबर कबीरा उन बारन पत्थर आया मिठे मोहम्मद करीम जे रहमत वारे जिस्म ते पत्थर आया भितर आया मदीने जो साईं बर्दाश्त कंदो तो हले वडा वडा फरिश्ता अची विया जिब्राइल अची वियो मीकाइल अची वियो इस्राइल अची वियो वडा वडा फरिश्ता अची विया साईं असा के मोकल हो असा ताइफ जे बिन पहाड़न में इन काफरन के भी छड़ो खत्म करे छड़ो साईं फरमायो ना ना मां पांजी उम्मत के मरान न आयो हलाक करन आयो वा इन्नका लाला खुलुकिन अजीम अल्लाह माखे खुल्क अजीम जो मालिक बनायो आ मांजो तो अखलाक अजीम आ मांजो तो हुस्न अजीम आ मांजी तो नबूवत अजीम आ मां तो खुल्क अजीम वारो नबी आया मां तो आला किरदार वारो आया मां के दुखाइंदो मां ते हिन जे लाए रहमत बनजी आयो आ अल्लाह मांजो लक़ब मोकलियो आ वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन हुजूर जा आशिक ॾाढा चो सुभान अल्लाह बुलंद बुलंद आवाज़ से चो सुभान अल्लाह
खबर पवे ये तो सजा कटड़ू नाहन हुजूर जा आशिक चो सुभान अल्लाह। साईं फरमायो मां रहमत बणजी आयो आ, मां मेहरबान, मां पांजी उम्मत के अजाब करन आयो, हलाक करन आयो। फरिश्तो मोटी वञो। साईं ताइफ का बाहर अची करे एकड़े वण जे हेठा वेठा तवज्जो कजाई साईं जी रहमत बयान कया थो, साईं जे ला साईं जी उम्मत जो फिक्र बुधाया तो। साईं ताइफ का बाहर अची करे दुआ घुरी अल्लाह अल्लाह अल्लाहुम्मा हद कौमी फइन्नहुम ला यअलमून। अल्लाह माजी कौम के हिदायत ता फरमा। अल्लाह माखे इन्हनि सुञातो नाहे, अॼु माखे सुञाणन हा पत्थर नाणन हा, अॼु माखे सुञाणन हा गुल विछाइण हा, अॼु माखे चंड सुञातो इशारो कयो मांस ॿ टुकड़ा थी वियो, माखे वण सुञातो इशारो कयो या शजर वण पंहिंजी जाइ छॾे करे मांजे कदमन में अची वियो, माखे बेज़ुबान पत्थरन सुञातो इशारो कयो मां पत्थर भी कलमो पढ़न पिया अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्नका मुहम्मदुर रसूलुल्लाह। ॾाढा चओ सुभान अल्लाह। बेज़ुबान बेसा शयों साईं के सुञाणन पियो, वणन सुञातो, पत्थरन सुञातो, सितारन सुञातो, हर शय सुञातो। न सुञातो तो मक्के जे काफरन, मक्के जे मुशरिकन न सुञातो। नूर जे कचे वारो साईं जन तो उम्मत जे लाइ छा हा बाबा रहमत हा। ॾाढा चओ सुभान अल्लाह। साईं जन क़यामत में भी उम्मत जे लाइ छा ईंदा रहमत बणजी ईंदा, शफादार बणजी ईंदा, वफादार बणजी ईंदा। अल्लाह अकबर कबीरा। तवज्जो कयो अॼु असांखे हुजूर याद नाहे, मदीने जे साईं जा तरीक़ा याद नाहिन। अल्लाह वारो चयो अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का तो गले में डाल लो, तोखे मोहम्मद की गुलामी का तोखे जन्नत में वञणो आ, तोखे अल्लाह जो रज़ामंदो खपे थो तो मदीने जे साईं जा तरीक़ा इख्तियार कर, मिठे मोहम्मद करीम जी सुन्नत इख्तियार कर। शादी में गमी में दुख में सुख में इबादत में मामलात में ओ कारी जमालदीन चाचड़ जे जलसे में अचण वारो अॼु असां को नबी साईं जा तरीक़ा विसरी विया, मिठे मोहम्मद करीम जी मोहब्बत विसरी वई। आका के उम्मत याद आ, दुनिया में भी उम्मत याद आ, पर क़यामत में भी ओ माशर जे मैदान में जैनी माण्हू नफ्सा नफ्सी जे आलम में हूंदा, अबो अम्मा औलाद खां बेज़ार। अल्लाह अकबर कबीरा। औलाद अबे अम्मा को बेज़ार कोई कंहिंजो न हूंदो, कोई कंहिंजो न हूंदो, भाउ जो न हूंदो, घरवारी मुड़ुस खां जुदा, मुड़ुस घरवारी खां जुदा, कोई कंहिंजो न हूंदो। हर नबी जी ज़ुबान पे नफ्सी 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 नफ्सी, पर मिठो मोहम्मद उनजी ज़ुबान ते हूंदो या रब्बे उम्मती, या रब्बे उम्मती, या रब्बे उम्मती। जो सुभान अल्लाह। जय नबी जी जुबान थे अल्लाह अकबर उम्मती उम्मती। अल्लाह माजी उम्मत ता आलमन को बुधवा वरी हदीसा साईं जन एड़े माशर फिक्र वारे डी में जैनी जहन्नम के मौज मस्ती होंदी, जहन्नम के ओ 70,000 लगाम होंदियूं, लोहियूं लोया जंजीर होता 70,000, एक लगाम के 70,000 ताकतवर फरिश्तो पकड़ियों बीठो होंदो। वो भी जहन्नम ही बाह करे अगते सुरदी इंदी, अगते सुरदी इंदी। जहन्नम चौंदी माखे छड़ो तो मां हिनन के खावा,
जहन्नम के मौज मस्ती होंदी जहन्नम वड़े आवाजन सा गजगोर सा मानन जे तरफ छिकी कंदी 70,000 एक लगाम के फरस्तो पकल बीठो होंदो उन जहन्नम के जेकर रोकन वारी हस्ती होंदी क़यामत में उन बाहजे उन उलामन खा जेकर बचाण वारी हस्ती होंदी त आमना जो लाल मिठो मोहम्मद होंदो डाडा डाडा चो सुभान अल्लाह बुलंद आवाज से चो सुभान अल्लाह बुलंद आवाज से डाडा चो सुभान अल्लाह माज पे कहो आमना जो लाल महबूब जुल जलाल माशर वारे भी ओ क़यामत में नहीं सजदो कंदा अल्लाह जे बारगाह में वडो सजदो कंदा रोई दींदा अल्लाह जी रहमत जोश में अची वेंदी अल्लाह चवंदो इरफा रासका या मोहम्मद सल्तो ता इश्फा तो शफा ओ मुझा सोना आज पांचो सिलो मुबारक मथे खड़ो अज घुरदा वनो मां अल्लाह तां के रीदो वना सोनो अज रोए जो टाइम ना है अज कुरान जी घड़ी है मां तो सा कुरान में वायदो कयो हो वाला सौफा ये भी का रब का फतरजा सोना मां तोखे एतरो दीदो माई एतरो दीदो माई एतरो दीदो माई सोना तू खुश थी वेंदे जो सुभान अल्लाह सोना आज रोयण जो अल्लाह वारे छाचो मुझे मुस्तफा पाक पत्थरो लखन में जिए गुल गुलाबी सोहरो गुलन में डाडा चो सुभान अल्लाह मुझे मुस्तफा पाक मुझे मुस्तफा पाक पत्थरो लखन में जिए गुल गुलाबी सोहरो गुलन में हशर वेले होगा सवेरा राणा पर मिठो मोहम्मद परे खां सुनारा डाडा चो सुभान अल्लाह अशर वेले होगा सवेरा राणा पर मिठो मोहम्मद परे खां सुनारा हम से छोट कारे जो झंडो हथन में जिए गुल गुलाबी सोना गुलन में डाडा चो सुभान अल्लाह 1.25 लाख नबी होंदा ओ यूसुफ नबी होंदो इब्राहिम खलीलुल्लाह होंदो 1.25 लाख नबी होंदा पर यार कंखे न सुञाणींदो पर आमिना जो लाल महबूब जुल जलाल परे खां पधरा होंदा अनवर चेरो आसन चेरो अकमल चेरो वज़हा वारो चेरो परंदो पियो होंदो हे उम्मती महबूब के सुञाणींदो मिठो मोहम्मद करीम पांजी उम्मत के सुञाणे हौज़े कौसर जा सोन ऐं चांदी जा गिलास ऐं प्याला भरियल प्यारींदो डाडा चो सुभान अल्लाह साईं फरमायो मुझा सहाबियो मांजी उम्मत के पैगाम नीजो तो मां तहांजो क़यामत जड़ी हौज़ कौसर ते इंतजार कदम चो सुभान अल्लाह साईं ता उते असा के सुञाणींदो उते लखे माण्हू हुंदा उते अरबे माण्हू हुंदा उते 1.25 लाख नबियन जो उम्मत हुंदियूं साईं उते तवा न सुञाणींदो साईं फरमायो मां पंहिंजी उम्मत के सुञाणींदुस चो सुभान अल्लाह चो तो मां अॻिते ॻाल्हाया चो सुभान अल्लाह साईं फरमायो मां सुञाणींदुम साहबा चयो साईं कीअं सुञाणींदो साईं फरमायो उन वक्त में मांजी उम्मत जी खास निशानी होंदी साईं फरमायो साहबा चयो दीवानन परवन अर्ज कयो साईं केड़ी निशानी होंदी दाढ़ी वारी साईं फरमायो ना साईं पटके वारी साईं फरमायो ना साईं केड़ी निशानी होंदी नूर जो कच्चे वारो तवज्जो कजाए वह निशानी याद भी कजाए अमल भी कजाए हे इस्लाह मुआशरा जो जलसो आ असा जो मुआशरो इन गाल का परे आ आज असा जो मस्जिदियों आबादी का वीरान आहन तवज्जो कजो साईं फरमायो माजी उम्मत जी निशानी होंदी जेके दुनिया में
कलमे पढ़ण वारा आजान बुधी बावुजू थी करे मस्जिद में आया, नमाज पढ़ो, वुजू जे करे चेहरो धोतो, बाहों धोतो, पैर धोतो। हाने क़यामत में जरे कब्र मां उठंदा ये हडड़ा ये खत्म थियल लाश अल्लाह उन्हीं के सोनो इंसान बनाए, उन्हीं जो चेहरो चमकदो पियो होंदो, हथ चमकदा पिया होंदा, पैर चमकदा पिया होंदा। चोॾहीं जे चंड खां वधीक मां मोहम्मद सुञाणी दुम हे मां जो उम्मती आ। मलाइका छॾोस अज मां मोहम्मद हौज़ कौसर जो जाम प्यारे जन्नत थो वठी ॾियांस, जन्नत थो वठी ॾियांस। चओ सुभान अल्लाह। आज वायदो कयो, चओ नमाज पढ़ंदासीं, चओ इंशाअल्लाह। जेकॾहिं माण्हू चाहे थो न क़यामत में मांजो चेहरो चमके, मांजा हथ चमकनि, मांजा पैर चमकनि, उन्हीं के घुर्जे त नमाज पढ़े। अञा ॿियो मां क़ीमती नुस्ख़ो ॿुधायो वञा। हेॾो तवजो कयो, मदीने जे साईं फरमायो, आमिना जे लाल मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ओ दुनिया में जेको माण्हू चाहे थो मां मरी वञा, मौत अस्पताल में भी ईंदो, मौत रोड ते भी ईंदो, मौत घर में भी ईंदो, मौत ओ हर जगह ते अचणो आ, मौत न छॾींदो, मौत अटल हकीकत आ, मौत अल्लाह जो फैसलो आ, नंढो आया वॾो अल्लाह अकबर कबीरा, मौत जरूर अचणो आ। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ्स खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आ। पर साईं फरमायो, जेको चाहे थो मां मरी वञा, आखिरी वक्त में मांखे कलमो नसीब थे, मां मरी वञा, मांजी ज़ुबान ते कलमो जारी थी वञे। इनके घुर्जे त नमाज जी पाबंदी करे, नमाजी माण्हू खे अल्लाह दुनिया में इहो इनाम ॾींदो आ, अल्लाह उन्हीं जे रिज़्क़ रोज़ी में बरकत ॾेई छॾींदो आ। ॿियो इनाम अल्लाह उन्हीं खे इहो ॾींदो आ जो मरण वक्त में अल्लाह नमाजी माण्हू खे कलमो नसीब कंदो आ। ॾाढा चओ सुभान अल्लाह। मन काल ला इलाहा इल्लल्लाह, मन काल ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह। साईं फरमायो, जई माण्हू जो आखिरी कलमो मरी हो, ज़ुबान ते कलमा जारी थी विया, साईं फरमायो इहो शख्स जन्नत में दाखिल थी वियो। ॾाढा चओ सुभान अल्लाह। जेको माण्हू वफ़ात करे वियो इन जी ज़ुबान ते चवंदा आहिनि न साईं फिलानो वञे पियो, पर यार आखिर में असां ॿुधोसीं कलमा पढ़े पियो, यार अस्पताल में हो, डॉक्टर मथो बीठा आहिनि, इंजेक्शन उनजी जेको आहे दवायूं हलन पियो, लेकिन यार कलमा पढ़े पियो, कलमा उनजी ज़ुबान ते जारी हा। आलिम ॿुधाईंदा आहिनि यार ख़ुशि नसीब आहे, कलमा पढ़ंदो वियो, कलमा पढ़ंदो वियो, इन खे मुबारक ॾियो। मन काल ला इलाहा इल्लल्लाह दाखिलल जन्नह। जई माण्हू जो आखिरी विर्द आखिरी ज़ुबान ते कलमा जारी हिन, इन जे करे नूर जे कच्छ वारो मौत अचणो आ, मौत जी तैयारी कयो। जगह जी लगाने की दुनिया नहीं है, ये इबरत की जा है, तमाशा नहीं। दुनिया जो जहान इबरत जो जहान आ, सबक हासिल करण जो जहान आ, नसीहत वठण जो जहान आ। इन जे करे तव्हां सां छा कयो, कलमो सां नमाज सां प्यार कयो। अॼु वाइदो कयो, चओ असां नमाज पढ़ंदासीं, इस्लाह मुआशरा जो जलसो आ। अॼु वाइदो कयो, चओ इंशाअल्लाह असां नमाज पढ़ंदासीं, अल्लाह जे दरवाजे ते मस्जिद में ईंदासीं, कुरान जी तिलावत कंदासीं। मां अर्ज़ पे कयो त जई माण्हू नमाज पढ़ी अल्लाह पाक दुनिया में उनखे बा इनाम ॾींदो आ, हिकु रिज़्क़ जी बरकत, रोज़ी जी बरकत। अॼु हर माण्हू परेशान आ, अॼु हर माण्हू परेशान आ। मौलवी साहब दुआ ॾियो, रोज़ी में बरकत न आहे, ज़मीन में बीमारी है, फसल में बीमारी है, अॼु मज़ो न है, दुआ ॾियो। अॼु मां नूर जे कच्चे वारो वज़ीफ़ो ॿुधायो थो
वञा अज मां तोखे नसीहत वारो लफ्ज़ चयो थो वञा जेकरे चाहे थो मांजे रोज़ी में बरकत हुजे मांजो फसल भलो थे मांजी पोख भली थे 5 वक्त नमाज पढ़दो घर अल्लाह जे दरवाजे थे अल्लाह जी कोरट में 5 वक्त हाजिरी भरीदो कर नमाज 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 पढ़दो कर मदीने वाले साईं आमिना जे लाल महबूब जुल जलाल आखिरी वक्त में हज्जतुल विदा जे मौके ते टाची ते सवार थी करे पांजे सहाबा के अलविदाई खुतबो दिनो उन खुतबे में साईं जन जो पेरो लफ्ज नसीहत वारो यो हो ओ मुझा सहाबा माता के छड़ियो तो वञा माता को जुदायो करण वारो आ माता को अज आखिरी मुलाकात ता माजी नसीहत याद कजो अस्सलात 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 नमाज न छजो नमाज न छजो मां मोहम्मद करीम जे अखिन जो ठार नमाज दादा चो सुभान अल्लाह साईं जन आखिरी वसियत आखिरी खुतबे में जेका नसीहत कई साईं जन अग में नमाज जी पारत कई साईं फरमायो सहाबियो माता हमें नमाज छड़ियो थो वञा जे मारो नमाज पढ़ी उन जा बेड़ा पार हन आज वाइदो कयो तो इंशाअल्लाह नमाज पढ़दा से मोखे भी कलाक थी विया कारी उबैदुल्लाह साहब चयो तो मां जेस तो ना अचा स्टेज न वाइदो कर साईं चयो तो मां जे मल अचा तो स्टेज जा हथ कड़जो इना वरी मौलवी माइक ते चढ़न था तो लाइन न था पर इजाजत दे तो 10 मिनट दादा चो सुभान अल्लाह मजो ना है कल मौलवी साहब एकड़े जलसे में जगह दोस्तन के तो नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान कुरान नारे तकबीर मौलवी साहब चयो जेकरे जमात मो सुभान अल्लाह जी आवाज अचे तो समझो तो जमात मजे सा वेठी आ घंटो अञा हलो पर जेकरे जमात मो लफ्ज अचे माशाअल्लाह तो मना जगह छड़ो जेकरे जमात मो लफ्ज अचे तो जज़ाकल्लाह समझी वञो ते अगे थकालन तो को ॾाढा जो सुभान अल्लाह माना इरादो आए ना या घंटो हला कारी लायक चो तो 2 कलाक वाइज करणो आ ॾाढा चो सुभान अल्लाह माशाअल्लाह मां अर्ज पे कयो तो मदीने वारे साईं पांजी उम्मत के हर दुआ में याद कयो आ पांजी उम्मत के करे ना विसारिया हर दुआ में मदीने वारो साईं आमिना जो लाल महबूब जुल जलाल मक्के में दुआ घुरिया या मदीने में दुआ घुरिया उम्मत याद आ पर अचो उन दुआ दे वठी हला जेका दुआ मिठड़े मोहम्मद करीम जंगे बदर में हुआ बदर ओ जेका रमजान शरीफ जो महीनो आ सहाबा 313 होडो हजारन जो लश्कर हो तवज्जो कजो दुनिया जो सामान हो अल्लाह अकबर कबीरा सामान न हो सवारियों न हो मिस्कीन सहाबा गरीब सहाबा हथे खाली सहाबा मिठे मोहम्मद करीम दुआ तो गुरे आमना जो लाल रहमत वारो नबी जंहिंजे लाइ अल्लाह फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ओ सोना साधो के सारे जहानन जे लाए रहमत बनाए मोकलिया अल्लाह अकबर कबीरा साईं जन पी करे दुआ घुरी हज़रत अबू बकर सिद्दीक राज़ी अल्लाह ताला अन्हु चवे तो साईं जन जी एडी दुआ हो साईं जन जे कुल्ले ते चादर पईया मुज़म्मिल चादर साईं जन मथे हथ करे पी करे दुआ घुरो अल्लाह माजा गरीब थई अल्लाह मदद फरमा अल्लाह होरो हजारन जी तादाद में अल्लाह मुझा सहाबा पेरन उघाड़ा थई पेरे प्यादा थई अल्लाह होरो काफर सवारन ते आया थई माजा मिस्कीन सहाबा होरो काफर तीरन आई तलवारन सा
पर मुंहिंजा गरीब सहाबा हथे खाली आया थई खजन जा सुंडा खणी आया हन मता नसरुल्लाह मता नसरुल्लाह मतो आवाज आयो मतो आवाज आयो मतो आवाज आयो अला इन्ना नसरुल्लाह अला इन्ना नसरुल्लाह अला इन्ना नसरुल्लाह करीब चो सुभान अल्लाह सोना घबरायो ना सोना परेशान न थो अल्लाह जी मदद वे जिया अल्लाह जी मदद वे जिया संजन एडी वडी दुआ घुरिया अल्लाह पाक मदद करे दिखारी ओडो 313 हा ओडो अल्लाह ते भरवसो उन्हनि जो सामान ते फौज ते भरवसो हो सवारन ते भरवसो हो महबूब जे यारन जो अल्लाह ते भरवसो लाड्या चो सुभान अल्लाह अबा कहते भरवसो अल्लाह ते भरवसो जंहिंजो रब तंहिंजो सब जंहिंखे रब रखे तंहिंखे केर चखे तो जंहिंखे अल्लाह बचाए उन्हीं सा कोई भी दुनिया जी ताकत मुकाबलो नथी करे सके उन काफिरन जोर ॾिना हथियार हलाया पर अल्लाह फरमायो इन्नल लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नह अल्लती कुंतुम तुअदून चौना सुभान अल्लाह जंजो इश्क मुस्तफा चो सुभान अल्लाह हुजूर जा आशिक बुलंद आवाज़ चो सुभान अल्लाह अल्लाह फरमा जन चो असां जो रब अल्लाह हुआ अब पांजो रब केरा नथा गलायो पालन हाल केरा अल्लाह हुआ मता मता हेडो कोई बुद्धि वठो मोतार मता कोई रईस पालन हार केरा इज्जत जो मालिक अल्लाह जिल्लत जो मालिक अल्लाह हयाती मौत जो मालिक अल्लाह हुआ नफे नुकसान जो मालिक अल्लाह हुआ हाने इन गाल ते मजबूत थी बीठा पक्का थी बीठा साबित कदम थी बीठा हेडे होडे ना हिलिया ना क्या ना झुकिया अल्लाह फरमायो हाने इन्हनि जी मदद जे लाइ मां अल्लाह बारम फरिश्ता मोकले छॾींदो आहियां ॾाढा चो सुभान अल्लाह अब आप बदर वारंडे अल्लाह जा फरिश्ता आया हा या ना आया हा अल्लाह अकबर अल्लाह जा नूरानी फरिश्ता लथा हेडो सहाबा 313 थोड़ा हा हथे खाली हा पेरे प्यादा हा बुख थे हा पेटन सा पत्थर बदल हा होड़ा हजार हा सवारन ते हा ठायल हा मस्ती में हा सवारन ते हा पर अल्लाह जो तवक्कल उन्हनि ते न हो उन्हनि जो तवक्कल भरवसो सामान ते हो सहाबा जो महबूब जे गुलामन जो भरवसो 100% अल्लाह ते हो ॾाढा चो सुभान अल्लाह कहते भरवसो हो बाबा अल्लाह तो हो अल्लाह जा फरिश्ता लई आया अल्लाह फरमाओ सोना घबराए ना ओ सोना ओ तुझा सहाबा विरंदा वींदा तल उन खजन जे सुंडन के छड़ाइन के हलाइंदा वींदा मां अल्लाह उन्हनि के तलवार बनाए करे मां अल्लाह उन्हनि के तीर बनाए करे उन्हनि काफिरन जो सिरों लाहींदो वींदो मां हाणे सहाबा अल्लाह ते तवक्कल रखी करे तकबीर जो नारो हणी करे फकब्बिरो हो तकबीर हा अल्लाह फरमाओ उन्होंने अल्लाह जो नालो तकबीर जो नारो हणी करे सहाबा मैदान में लथा हलान ते छड़ियों पया हलान ते सुंडा पया पर यार काफरन जो सिरो जुदा कंदा वया काफर जो जहन्नम नसीब कंदा वया ओ सहाबा के अल्लाह कामयाब करे छड़ियो जो सुभान अल्लाह बानो सच्ची दिल से दुआ तो घुरी दिसे अल्लाह के पुकारत दिसे जेको भी बानो दुआ मोमिन जो वडो हथियार आ दुआ सिलाहुल मोमिन
साईं फरमायो मोमिन जो बो हथियार ना है, मोमिन जो वडो हथियार वडो औजार दुआ है। भले अकेलो आ, भले मिस्कीन आ, भले गरीब आ, पर उन्हीं जो भरवसो अल्लाह ते मुकम्मल दुआ घुरी करे जरे बानो निकरंदो आ, अल्लाह उन्हीं जी गायबी मदद करे छड़ींदो आ। ॾाढा चओ सुभान अल्लाह। मुझा दोस्तों ता भी जेकरे कदें भी परेशानी अची वने ना, दुखो वक्त अची वने, समझो तो सब माखे छड़े व्याहन, मां अकेलो आहा। अल्लाह फरमाओ वल्लाहु माअकुम ऐना मा कुंतुम, बाना मां ता सा गड आहा जाथे तवा आयो। ता हिकड़ा अकेला हो, बो मां अल्लाह, बा हो, टियो मां अल्लाह, पंज छो मां अल्लाह, ता जमात आयो पर मां अल्लाह तवा सा गड आया। जैसा अल्लाह गदा उन्हीं जा बेड़ा ही पार आहन। इन्हीं जे करे तुम हर टाइम अल्लाह के सदो खुशी अचे या गमी अचे, दुखो वक्त अची वने या सुखो वक्त अची वने, साईं हाले शरीफ वारन दे एकड़ो मुरीद आयो। साईं मांजे मथो केस हन, माइट भी छड़े व्याहन, मुखालफत हले थी। साईं को वजीफो बुधायो, साईं का दुआ बुधायो, बस मां तौबा ताइब थुआ, नाहक मांजे मथो केस कराया हन माइटन। साईं मां के परेशानी आ। साईं जन फरमाओ पुट तो पर्दो वन, जड़े भी हाजिरी थे वने चो हस्बी अल्लाह। मां बस खत्म तो कया, ॾाढा चो सुभान अल्लाह। चो हस्बी अल्लाह व नेमल वकील व नेमल मौला व नेमन नसीर। ओ पांजे मुरीद के जाओ पुट ये लफ्ज हाजिरी थे वने, घट में घट ये 100 दफा पढ़ी छड़ो, अल्लाह तो जी मदद कंदो। हस्बी अल्लाह, हस्बी अल्लाह, मुझो अल्लाह मुखे काफिया, मुझो भलो मददगार अल्लाह हुआ, भलो वकील अल्लाह हुआ, भलो कारसाज अल्लाह हुआ। हस्बी अल्लाह व नेमल वकील व नेमल मौला व नेमन नसीर। पुट इहो पर्दो वञा, अल्लाह तो जी मदद कंदो जरे उन मुरीद, जरे उन फकीर इन वजीफे ते अमल कयो। 100 दफा पढ़ंदो हो, अल्लाह उन्हीं जी एड़ी मदद कई। हिके ही हाजिरी सा हिकड़े डी बयान था, अल्लाह उन्हीं जी मदद कई। सब जज केस कमजोर करे खत्म करे छड़िया, आजाद थी करे हलो आयो। ॾाढे चो सुभान अल्लाह। आवाज जो रब तंजो सब इन्हीं जे करे तव्हां साथे जेको ॾुखियो वक्त अची वने, अल्लाह साईं को दुआ घुराओ। इन्हीं जे करे मां जेको ॻाल्हायो अल्लाह ताला अमल जी तौफीक अता फरमाए। कारी जमालदीन उन जी टीम जी मेहनत के, जफ़ाकशी के, इन मदरसे के अल्लाह आबाद फरमाए। अल्लाह खैर वारन जे खैर के कबूल फरमाए। हमादुल्लाह चाचड़ जेको मूंसां गॾु आयो आहे वेंदो हलियो, हिकिड़ी नात पढ़दो। रईस जमालदीन जा सखी मुजाहिद आयो, 150 500 नात ख्वारन ते घोरीदासे। अल्लाह राज़ी थी वेंदो, मिठो मोहम्मद राज़ी थी पवंदो। हिकिड़ी नात पेश करे पर बेहतरीन अंदाज में, ॾाढा भी चओ सुभान अल्लाह।